आओ उलमा से पूछ ले। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे सॼे हथ सां खॿे खे पकड़ंदा हुआ। इन में याख़ुज़ु जो लफ़्ज़ आहे, इन खां पहिरियां जेका मां उन वादा जो लफ़्ज़ आहे। इन हवाले सां हिकु हदीस पाक सही इब्न हिब्बान में आहे, हज़रत सय्यदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ाल इन्ना माशरुल अंबियाई, बेशक असां अंबिया जो गुरोह आहियूं। उमिरना, असांखे हुकुम ॾिनो वियो आहे अन नुअख़िर सुहूरना व नुअज्जिल फितरना, जो असां पंहिंजी सहरी में जल्दी करियूं ऐं इफ़्तार में सहरिन खे मुअख़र कयूं ऐं इफ़्तार में जल्दी कयूं। व अन नुमसिक बिअयमानिना अला शमाइलिना फी सलातिना, असांखे इहो हुकुम ॾिनो वेंदो आहे, हुकुम ॾिनल आहे जो असां पंहिंजे सॼे हथ सां खॿे हथ खे नमाज़ जे अंदरि रोकूं। हिते इम्साक आहे, इम्साक यानी नुमसिका टियों लफ़्ज़ यानी वादा जो बि लफ़्ज़ अची वियो आहे, या ख़ुदु जो बि लफ़्ज़ आयो आहे। हिते नुमसिकु जेको जंहिंजो मज़दर इम्साक आहे। नुमसिकु जी लुग़वी माना थींदी रोकणु, माना इहा थींदी रखण ई वठंदासीं। ईअं सुनन अबी दाऊद में हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जो क़ौल आहे, उहे बयान था कनि। हज़रत अब्दुर्रहमान ये बयान था कनि त मां अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर खां ॿुधियमि, यक़ूलु सफ़ुल क़दमैनी व वदउल यदि अलल यदि मिन सुन्नती, त क़दमनि खे बराबरि रखणु, सिधो रखणु ऐं हिकु हथ खे ॿिए हथ ते रखणु, इहो सुन्नत आहे। हथ खे हथ ते रखणु सुन्नत आहे। इन में बि वादा जा लफ़्ज़ आहिनि, व वदउल यदि। ईअं सुनन नसाई जी हदीस नंबर 888 नंबर हदीस, उनमें हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद जो इब्तदाई कौल आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद बयान था कनि इब्तदा इस्लाम में यानी शुरू में मां नमाज़ पढ़ी रहियो हुयुमि। अन इब्न मसूदिन क़ाल रआनी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़द वदअतु शिमाली अला यमीनी फी सलाती, मां नमाज़ पढ़ी रहियो हुयुमि, पंहिंजो खॿो हथ सॼे हथ ते रखियो हुयुमि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ॾिठो, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम छा कयो, वक़द फ़अख़ज़ यमीनी फ़वदअहा अला शिमाली, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजो सॼो हथु पकिड़े करे उनखे खॿे हथ ते रखियऊं। ऐं इन में बि वादा जा लफ़्ज़ आहिनि। ईअं सुनन अबी दाऊद में बि वादा जा लफ़्ज़ आहिनि। अब्दुल्लाह इब्न मसूद जो इहो ई वाक़ियो अबू दाऊद में बि मौजूदु आहे, 755 नंबर हदीस। ऐं जेकी इन खां पहिरियां सुनन नसाई जी बयान कयमि 888 नंबर, उनजा अल्फाज़ इहे आहिनि। आन इब्न मसूदिन अन्नहु कान युसल्ली, हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाइनि था त उहे नमाज़ पढ़ी रहिया हुआ। फवदअ यदहुल युस्रा अलल युमना फरआहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फवदअ यदहुल युमना अलल युस्रा। अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाइनि था मां नमाज़ पढ़ी हुयमि, खॿो सॼे ते रखियो हुयमि। सुनन अबी दाऊद त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ॾिठो त पोइ मुंहिंजो सॼो हथु कढी करे खॿे हथ ते रखियऊं। इन में बि वादा जा। ईअं ई हिकु हदीस सुनन नसाई में आहे, हज़रत वाइल बिन उजुर उहे पंहिंजे वालिद खां क़ाल रअयतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा कान क़ाइमन फी सलाती क़बद बियमीनिही अला शिमालिही, जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि नमाज़ जे लाइ बीहंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ त पंहिंजे सॼे हथ सां खॿे हथ खे पकड़ंदा हुआ। इन में क़बद जो आहे, क़बद यक़बिदु इहो मज़दर ईंदो आहे। त मां बयान में इहो बयानु करे रहिया आहियूं तक़रीर में, पंहिंजे दर्स में, नमाज़ जे बयानात में, त इहे 4 अल्फाज़ इन अहादीस में, ही मां सैंपल जे तौर ते, इन खां अलावा जेके बि नमाज़ जे हवाले सां हदीसूं चेक कयूं वेंदियूं, ॾिठियूं वेंदियूं, मुतालो थींदो त कंहिंमें ईंदो रखणु, कंहिंमें ईंदो रोकणु, कंहिंमें ईंदो पकड़णु।
त पोइ इन सभिनी हदीसनि ते इमाम आज़म अबू हनीफ़ा अमल ईअं करायो जो इमसाक ते बि अमल करिणो आहे, वदा ते बि अमल करिणो रखिणो आहे, आख़द या ख़ुदू ते बि अमल करिणो आहे, क़बद या क़बीदू ते बि अमल करिणो आहे। त पोइ तरीक़ो छा आहे त इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाए पंहिंजो इहो सॼो हथ जी जेकी तिरी आहे इहो खॿे हथ जी रुस्ग़ ते याने जिते मुर्चो आहे इते रखो ऐं तव्हांजो जेको कुझु हथ जो हिसो जेको आहे न सॼे खॿे हथ जी पुश्त ते हुजे, कुझु हिसो रुस्ग़ ते हुजे यानी मुर्चे ते हुजे ऐं कुझु हिसो कलाई ते यानी ॿांह ते हुजे। इन हवाले सां जॾहिं हीअं रखियोसीं इहो वादा ते अमल थी वियो। जॾहिं हीअं पकड़ींदासीं आख़द या ख़ुदू ते बि थी वियो अमल, क़बद या क़बीदो ते। ऐं जेके ॿिया अल्फाज़ आहिनि यानी वादा रखण बि थी वियो, अमसक युमसिक रोकण बि थी वेंदो, आख़द या ख़ुदू ऐं क़बद या क़बीदो इन सभिनी ते जॾहिं अमल हीअं रखणु थी वियो, हीअं पकड़णु थी वियो। इन हवाले सां जॾहिं रखंदासीं त पोइ इहो सभिनी हदीसनि ते अमल थींदो ऐं सुन्नत जे मुताबिक़ असांजो अमल थींदो। यानी नमाज़ में तकबीर तहरीमा खां बाद हथ ॿधणा कीअं आहिनि, तिरी पंहिंजो अहिड़े तरीक़े सां रखो जो कुझु हिसो खॿे हथ जी पुश्त ते हुजे, कुझु हिसो जेको आहे मुर्चे ते हुजे ऐं आङुरियूं जेके आहिनि कलाई ते हुजनि। इन हवाले सां पोइ चीच ऐं अंगूठे जो ईअं हल्को ठाहे पोइ रखणा आहिनि। हाणे रखणा किथे आहिनि इहो मसइलो क्लियर थी वियो त हथ ॿधण जे हवाले सां जेके 4 अल्फाज़ मां बयानु कया इहे अहादीस में वरितल आहिनि ऐं इमाम आज़म अबू हनीफ़ा जो मसलक हमेशह इहो ई आहे जो सभिनी हदीसनि ते अमल कराइणु अहिड़े तरीक़े सां जो का हदीस रहिजी न वञे। ईअं न थिए त रखूं सही हिकु हदीस ते अमल अचे पकड़ण वारी ते न अचे, पकड़ूं सही लेकिन रखण वारी हदीस ते अमल न अचे या इमसाक वारी हदीस ते अमल न अचे। त पोइ इन जे करे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैहि जी तहक़ीक़ ते अमल कंदासीं पोइ इन तमामु अहादीस ते अमल करण जी असांखे तौफ़ीक़ ऐं सआदत हासिलु थींदी ऐं सभिनी हदीसनि ते अमल करण जो असांखे सवाब बि मिलंदो। इन खां बाद हदीस रखणी किथे आहे, हथ ॿधे करे रखणा किथे आहिनि, इहो त आईंदा जुमा मां बयानु कंदुमि। एतिरो बयानु कंदो हलां त सियासिता जेकी किताब आहे यानी जामिउ तिरमिज़ी सही बुख़ारी में बि तव्हांखे न मिलंदो त हथ ॿधे करे रखणा किथे आहिनि। जेके बुख़ारी जा दावेदार हूंदा आहिनि उन्हनि खां असां चई था सघूं, पुछा था करे सघूं त तव्हां हर मसइलो सही बुख़ारी मां पुछा कंदा आहियो त इहो ॾेखारियो सही हथ ॿधे करे रखणा किथे आहिनि। सही बुख़ारी में बि न हूंदो ऐं सही मुस्लिम में, जामिउ तिरमिज़ी में, सुनन इब्न माजा, सुनन नसाई इहे 5 किताब आहे। बल्कि सुनन अबी दाऊद खे बि वठूं, इन 6 किताबनि में जेको तरीक़ो बयानु थियल आहे उहो हिकु ई बयानु थियल आहे मुस्तनद सनद सां यानी मुतसिल सनद सां, जंहिंमें साहबी ही चवे त सुन्नत ही आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो ही आहे, उहो हिकु ई बयानु थियल आहे। उन ते मां आईंदा जो मां दलाइल ॾींदुमि। उहो हिकु ई तरीक़ो आहे, उहो दुन जे हेठों हथ ॿधणु आहिनि। दुन जे हेठों हथ ॿधणु इहो ई सुन्नत खां साबित आहे ऐं इहो ई अहादीस में यादि रखो मरफ़ू हदीस मुतसिल सनद सां साहबी इहो बयानु करे त सुन्नत ही आहे। मौलाए काइनात खां बि इहो ई बयानु थियल आहे, हज़रत अबू हुरैरा खां बि इहो ई बयानु थियल आहे। इन खां अलावा पूरी 6 किताबनि में ऐं इन खां अलावा सही सनद सां पूरी हदीस जी किताबनि में कोई तव्हांखे रिवायत न मिलंदियूं त या सफ़ा मुरसल हदीस चयो वेंदो आहे जेको ताबई साहबी जो हुज़ूर जो कौल बयानु करे, विच में साहबी जो ज़िकिर न हुजे, इन खे चइबो मुरसल। ताबी हुज़ूर जो बयानु करे तरीक़ो इन खे मुरसल, इन खां वधीक दर्जो हूंदो आहे साहबी जो। जीअं मौलाए काइनात बयानु कनि त सुन्नत ही आहे, हज़रत अबू हुरैरा बयानु कनि त सुन्नत ही आहे, त इन हदीस जो दर्जो वधीक हूंदो आहे। इन खे मरफ़ू हदीस चयो वेंदो आहे यानी मुतसिल सनद सां हिकु ई तरीक़ो बयानु थियल आहे इन सभिनी किताबनि में। ऐं जेकॾहिं इन खां अलावा जेकॾहिं सीने ते हथ ॿधण जी आहे न, इहा मुरसल हदीस आहे यानी साहबी जो कौल न आहे, ताबई जो कौल आहे जंहिंमें तमामु घणी जरा थियल आहे, जेकी क़ाबिल अमल बि न आहे। क़ाबिल अमल उहो नतीजो इंशाअल्लाह आईंदा जुमे ते मां तमामु रिवायतूं बयानु करे मुहद्दिसीन जा अक़वाल बयानु कंदुमि त साहबा कीअं अमल कंदा हुआ। त एतिरो ज़हन में हुजे त सही सनद सां मुतसिल सनद सां तमामु अहादीस में हिकु ई रिवायत बयानु थियल आहे, हिकु ई तरीक़ो बयानु, रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि, तरीक़ो हिकु बयानु थियल आहे। हथ ॿधे करे रखणा नाफ़ जे हेठों आहिनि, दुन जे हेठों रखणा आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे
जेको कुछ मां बयान कयमि दौरान गुफ्तगू बेअदबान अल्फाज निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फरमाए, इनके यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।